टंडवाला यार बी सेक्शन पुलिस जे ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। चंबड़ रोड बाईपास ते ॾोह जे इरादे सां घुमंदड़ टे ॼणा मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबिलो थी पियो। ॿिन्हिनि तरफ़नि खां फायरिंग जी ॾे वठ में ॿ ॼणा हथियारबंद ज़ख़्मी थी पिया जॾहिं त संदसि हिकु साथी फरार थी वञण में कामयाब थी वियो। बी सेक्शन पुलिस ज़ख़्मी ॾोहारियुनि जी सुञाणप कुर्बान डिशक ऐं उस्मान लगारी जे नाले सां थी। ॿिन्हिनि हथियारबंदनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल टंडवाला यार मुंतक़िल कयो वियो। ॿिन्ही ज़ख़्मी हथियारबंदनि खे तिबी इमदाद खां पोइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो। पुलिस गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां गैर क़ानूनी हिकु अदद पिस्टल ऐं हिकु अदद मोटरसाइकिल हथु कयो वियो आहे। गिरफ़्तार हथियारबंदनि जे क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। पुलिस तर्जुमान ॿिए पासे ॾोह जे इल्ज़ाम हेठि आयल गिरफ़्तार ज़ख़्मी हथियारबंदनि जे वारसनि पारां टंडवाला यार बी सेक्शन ऐं CIA पुलिस ते इल्ज़ाम हणंदे चयो आहे त CIA पुलिस असांजे नौजवाननि खे बेगुनाह कूड़ो मुक़ाबिलो ॾेखाराए ज़ख़्मी कयो आहे। जॾहिं त टंडवाला यार शहर जे इलाइक़े वासियुनि में चोॿोल हली रहिया आहिनि त पुलिस मुक़ाबले में इल्ज़ाम हेठि आयल ॿिनि ॼणनि खे CIA पुलिस मोबाइल मार्केट मां गिरफ़्तार करे गुम करे राति जो कूड़ो केस मुक़ाबिलो ॾेखारियो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।